आवामी न्यूज़ जे ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कडहियारो में ख़बर ॾींदा हलूं त कडहियारो में सेपको इंजनइयर नोशहरोफिरोज पारां मुबैनه कयल क्रप्शन ऐं सेपको मुलाजमिन जे बदलीन इंतकामी कारवाई खिलाफ़ वापडा पैगाम यूनियन फेडरेशन पारां हिकु ज़बरदस्त एहतजाजी रैली कढी वई। मज़ीद तफ़सीलात ॿुधाए रहियो आहे असांजो रिपोर्टर राशिद खावड़ पंहिंजी हिन रिपोर्ट में। कुल कडहियारो में सेपको इंजनइयर नोशहरोफिरोज पारां मुबैनه कयल क्रप्शन ऐं सेपको मुलाजमन जी बदलीन इंतकामी कारवाई खिलाफ़ वापडा पैगाम यूनियन फेडरेशन पारां हिकु ज़बरदस्त एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो करण बाद शहर जे अस्पताल रोड ते 2 कलाक ईंट उर्स में धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवान रिजल चेयरमैन उस्मान जोड़े जो लियाकत मशहूरी मसरूर अहमद कुरैशी हाजी खान पवर आशिक हुसैन गोपांग सिराज चन्नन ऐं ॿियनि जो चवणु हो त सेपको इंजनइयर नोशहरोफिरोज निसार गाॾी करप्शन जी इंतिहा करे छॾी आहे। सेपको जे 5 सब डिवीज़न में माहवार मंथली मुक़ररु करे इदारे खे तबाह करे छॾियो आहे। हिन वधीक चयो त असां सच ॻाल्हाइण ते असांखे निशानो बणायो वियो आहे। हर ग्रिड स्टेशन ते माहवार मंथली मुक़ररु थियल आहिनि। केतिरनि ॾींहंनि खां मुसलसिल एहतजाज करे रहिया आहियूं। हिननि मुतालबो कयो त दिल्ली अंदरि सेपको इंजनइयर निसार गाॾी GSO एक्सचेंज गुलाम शबीर पारां कयल करप्शन जी जांच कराए वञे, न त ॿी सूरत में सेपको चीफ सखर या ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वेंदो। जी